माहौलियाती गदलाण खे ख़त्म करण लाइ वणकारी इंतहाई ज़रूरी आहे। जेतिरी वणकारी हूंदी ओतिरो माहौल भी पुरफ़िज़ा हूंदो। उन ई हवाले सां घोटकीअ जे ख़ानगी स्कूल में वणकारी मुहिम जो इफ़्तिताह कयो वियो। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मुश्ताक लगारी। वणन खां सवाइ दुनिया जो तस्वर थर जे रेगिस्तान मिसल आहे। सिंध में वॾे पैमाने ते वणन जी वाढी बाद जिते गर्मी पद वधी वियो आहे उते सुहानी सिंध जी सूह में घटिताई पिण आई आहे। उन ई हवाले सां आदरपुर भरिसां सैफल पब्लिक हाई स्कूल में वणकारी मुहिम जो इफ़्तिताह करे बूटा पोखिया विया। वणकारी मुहिम में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे असिस्टेंट डायरेक्टर सखर रीजन दिलशाद पीरज़ादो, डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर घोटकी सैयद आमिर शाह, कोऑर्डिनेटर फॉरेस्ट्री डिवीजन घोटकी फिदा हुसैन मंगी ऐं प्रिंसिपल ममताज अली मंगी समेत उस्ताद ने शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते शरीक माण्हू आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो तो असां ही ऑलरेडी हिकिड़ी कैंपेन शुरू कई आहे। असांजो जेको मैनेजिंग डायरेक्टर आहे अब्दुल कज़ीर काज़ी साहब, त उन जी हिकिड़ी हुई त वन टीचर वन स्टूडेंट वन ट्री जेको आहे उहो इहा असां मुहिम शुरू करे छॾी। तो असांजी कोशिशि इहा आहे इन सीज़न में टारगेट इहो आहे त 5 लख इंशाल्लाह प्लांट्स हिन सीज़न में असां पंहिंजे स्कूल्स में मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते मुख़्तलिफ़ शाहराउनि ते हणाए करे माहौल खे बहितर कई, माहौल जी गिदलाण वग़ैरह आलूदगी ख़त्म थी सघे। वण सिर्फ़ु अहम न पर लाज़मी आहिनि असांजे हिन माहौल खे जी आलूदगी खे ख़त्म करण जे लाइ। इन हिकिड़ी नेशनल कॉज़ जे अंदरि पंहिंजी भरपूर पार्टिसिपेशन शो कई आहे, पास्ट में बि ऐं इंशाल्लाह प्रेजेंट ऐं फ्यूचर में भी 10 बिलियन ट्री सुनामी प्रोजेक्ट जे अंडर जेको आहे इहो ट्री प्लांटेशन कैंपेन जेको आहे स्टार्ट कई वई आहे डिस्ट्रिक्ट घोटकी में। त असां पंहिंजे रोडनि सां रस्तनि सां पाड़े सां घर में जेको आहे जिथे जेको असांखे स्पेस मिले थो उते वधि में वधि जेको आहे असां वण लॻायूं। लॻाइण इन सां असांजो माहौल बहितर थींदो, क्लाइमेट चेंज थींदो। उन खां अलावा बायोडाइवर्सिटी जे हवाले सां ही वण तमामु बहितरीनु आहे, जंहिंमें पखी परिंद उहे बि अची करे हिन में साह कंदा। इदारनि जी कोऑर्डिनेशन आहे, उन में मिली करे असां हिकिड़ी बहितरीनु जेको आहे हिन मरहले में टैकल करण लाइ जेके असांजा इशूज़ आहिनि ग्लोबल वार्मिंग जा उनखे असां इन नमूने आराम सां असां टैकल करे सघूं था। उनखे जेको ग्लोबल वार्मिंग जा इशूज़ उन्हनि खे ख़त्म करे सघूं था। प्लांट ट्रीज़ वारो प्रोसेस आहे तमामु इंतिहाई लाज़मी आहे। ऐं हिकु ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो जेको ही प्रोसेस आहे हिकिड़ो ॿूटो जेको आहे 40 इंसाननि खे ज़िंदा रखे थो पियो। इन तावन सां ही जेकी प्लांटेशन ड्राइव जी जेको आगाज़ कयो आहे इहो आगाज़ तमामु बहितरीनु हिकिड़ो इनिशिएटिव आहे जेको हिकिड़े स्कूल दरसगाह मां जेको आहे थिए पियो। इन में शागिर्दनि ऐं उस्तादनि खे बि जेको आहे सो हिकिड़ी सेंसिटाइज़ेशन मिलंदी ऐं उहे असांजी सोसाइटी जा बहितरीनु किरदार आहिनि। जेकॾहिं इहा शुरूआत हितां वधंदी वञे पई त असांजी जेको आहे जेको यंग जनरेशन आहे उन्हनि जे लाइ हिकिड़ो मस्बत क़दम रहंदो। वणकारी मुहिम में उन वचन खे वरजायो हो त हू सावक मोटाइण लाइ वणन जी संभाल ऐं वाध वेझ लाइ वधीक अॻिभरा रहंदा। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़ घोटकी।